न्यूज़ में खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल की पिया उस्मान छावड़ी का। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में 9 ऐं 10 दर्जे के शागिर्दनि लाइ उस्तादनि पारां अलविदाई तकरीब कोठाई वई। तकरीब में खास मेहमान गस्टा झंडोमरी वाइस सदर राणा अफलातून राजपूत ऐं स्कूल के हेडमास्टर जुल्फकार अली आकलानी तकरीब के खिताब कंदे चयो त असांखे खुशी है त हितां खां पास थी 200 शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं अॻिते हली इंजीनियर डॉक्टर लेक्चरार वकील थींदा। 9 क्लास ऐं 10 क्लास के शागिर्दनि ऐं शागिर्दान खे गुलनि जा हार पाराया विया। उन मौके ते स्कूल जा मुअज़्ज़िज़ उस्ताद गुलाम मोहम्मद आकलानी, इकबाल मीरजत, गुलाम मुस्तफा दरमून, एजाज हुसैन, नज़ीर हुसैन, हबीब हुसैन, कमरुद्दीन, सरफराज अली मौजूद। रिपोर्ट करे रहियो आहे हनीफ बलोच, बे न्यूज़ उस्मान छावड़ी।